नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। वक्त से तव्हांखे जाम शोर खां ख़बर ॾींदा हलूं त यूनिवर्सिटीज़ एंड बोर्ड्स जे सूबाई वज़ीर निसार अहमद खोड़ो पारां सिंध यूनिवर्सिटी जो दौरो कयो। वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर फतेह मोहम्मद बरफ़त ऐं संदसि विच में अहम मुलाक़ात। यूनिवर्सिटी सां पंहिंजी मुकमल तावन जी ख़ातिरी। सिंध हुकूमत जे यूनिवर्सिटीज़ एंड बोर्ड्स जे सूबाई वज़ीर ऐं सिंध जे जनरल यूनिवर्सिटीज़ जे प्रो चांसलर निसार अहमद खोड़ो सिंध यूनिवर्सिटी जो दौरो कयो। इन मौक़े ते सिंध यूनिवर्सिटीज़ जे वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर फतेह मोहम्मद बरफ़त विच में अहम मुलाक़ात पिण थी है। गॾु दिलचस्पी जे मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हि ॿोल कई। इन मौक़े ते सूबाई वज़ीर पारां वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर फतेह मोहम्मद बरफ़त पारां यूनिवर्सिटी जे तइलीमी ऐं तहक़ीक़ी मयार जी बहितरी जे सिलसिले में वरितल कोशिशनि जी तारीफ़ कई। इन सिलसिले में पंहिंजे मुकमल तावन जो यकीन ॾियारियो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awaminews.ht.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।